पाकिस्तान क्रिकेट टीम में जॾहिं खां मोहम्मद रिज़वान विकेट कीपर बैटर तौर परफॉर्म करे पंहिंजी जाइ पकी कई आहे, तॾहिं खां सरफराज़ अहमद जी टीम में वापसीअ जो सवाल रुगो उन मौक़े ते उथंदो आहे जॾहिं का टेस्ट सीरीज़ वेझो हूंदी आहे। हाणे हिकु भेरो वरी अहिड़ो ई मौक़ो आयो आहे, छाकाणि त पाकिस्तान खे हलंदड़ महीने ॿिनि टेस्ट मैचुनि जी सीरीज़ लाइ श्रीलंका जो दौरो करणो आहे। 2019 में सरफराज़ अहमद खे कप्तानी तां हटाइण बैदि पहिरियां अज़हर अली खे टीम जी क़यादत सौंपी वई हुई ऐं पोइ बाबर आज़म खे क़ौमी टीम जो क़ाइद बणायो वियो, जंहिं बैदि सरफराज़ अहमद रेज़रू या मुतबादिल विकेट कीपर तौर टीम सां गॾु रहियो। इन दौरान पाकिस्तान खे विकेट कीपर बैटर जी सूरत में मोहम्मद रिज़वान मिली वियो, जंहिं टिनी फॉर्मेटनि में शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। गुज़िरियल साल बि हिन ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ सीरीज़ में हिकु सेंचुरी ठाही हुई, पर वरी श्रीलंका ऐं इंग्लैंड ख़िलाफ़ टेस्ट सीरीज़ में हू घटि स्कोर ते आउट थींदो रहियो, जंहिं सबबि संदसि जाइ ते सरफराज़ अहमद खे टीम में शामिल करण ते बहस शुरू थी वियो हो। जॾहिं न्यूज़ीलैंड जी टीम गुज़िरियल साल जी आख़िर में पाकिस्तान जे दौरे ते आई हुई त रिज़वान जी जाइ ते सरफराज़ अहमद खे मौक़ो ॾिनो वियो हो ऐं पोइ हुन पोइते मुड़ी न ॾिठो। पर सवाल इहो आहे त नाइब कप्तान रिज़वान खे टीम बेंच ते विहारियो वेंदो या खेसि बैटर तौर मौक़ो मिली सघे थो। ख़मीस जे ॾींहुं नेशनल स्टेडियम में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान जॾहिं इहो सवाल बाबर आज़म खां कयो वियो त बाबर आज़म जवाब में चयो त ज़रूरी नाहे हूंदो त नाइब कप्तान मौजूदु हुजे ऐं खेसि ई खेॾायो वञे, रिज़वान खे न खेॾाइण सां बि फ़र्क़ु न पवंदो। सहाफ़ी ॿीहर खां सवाल कयो त सरफराज़ ऐं रिज़वान में अव्हां जी पहिरीं चॉइस केरु हूंदो, जंहिं ते बाबर आज़म चयो त फ़िलहाल चॉइस बाबति ॿुधाइण वक़्त खां अॻु हूंदो, बाक़ी सरफराज़ अहमद गुज़िरियल सीरीज़ में तमामु सुठो परफॉर्म कयो हो। पाकिस्तानी कप्तान तरफ़ां त वाज़े कयो वियो आहे त संदसि पहिरीं चॉइस केरु आहे, पर क्रिकेट पुरस्तार सोशल मीडिया ते बि इन हवाले सां पंहिंजी राय जो इज़हार करे रहिया आहिनि। शाहज़ेब अली नाले वापेदार लिखियो त सरफराज़ ऐं मोहम्मद रिज़वान ॿई पाकिस्तान लाइ अहम आहिनि, पर फ़िलहाल इन सच खे क़बूल करण जी जुरत पैदा करणु घुर्जे त टेस्ट क्रिकेट में पाकिस्तान लाइ पहिरीं तरजीह सरफराज़ आहे। सहाफ़ी शुएब जट बाबर आज़म खे मुखातिब कंदे लिखियो त पाकिस्तान अव्हां जी कप्तानीअ में हिकु साल में 9 मैचनि मां रुगो हिकु मैच खटे सघियो आहे। छा नाकामियुनि जो सबबु अव्हां पाण न आहियो? जेकॾहिं श्रीलंका ख़िलाफ़ सीरीज़ में हकारी नतीजा न मिलिया त छा अव्हां कप्तानी छॾण ते गौर कंदो? इन ते पीसीबी चेयरमैन जी चार्ज संभालींदड़ ज़का अशरफ खेसि जवाब ॾींदे लिखियो त मूं बाबर आज़म खे टीम जो कप्तान बरक़रार रखण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। अव्हां पाण खे सहाफ़त ताईं महदूद रखो, पाकिस्तान जो कप्तान बाबर ई हूंदो। इन खां सवाइ कई वाहपेदारनि पिणु कप्तान बाबर आज़म जे हक़ में आवाज़ उथारियो आहे। हिकु वाहपेदार लिखियो त क्लासिक ब्लेम गेम जी हिकमत अमली हलो समूरी टीम जी कारकर्दगी विसारे नाकामियुनि जो ज़िम्मेवार बाबर आज़म खे ई करार ॾेई छॾियो।